धंधा घुमंदो थो वधे, ॻाल्हियूं त वॾी वणंदो ई। जमाल मां सम्झां थो त हाणे तूं कमज़ोर थी वियो आहीं ऐं हाणे बातू जो बिलो असांखे ई करणो पवंदो। जमाल, मूंखे लॻे थो त तुंहिंजी हॾनि मां दम निकिरी वियो आहे ऐं तूं कमज़ोर नाइलाही नाकारा थी वियो आहे। हाणे इन बादल जो बिलो असांखे करणो पवंदो। त पोइ ठीकु आहे जमाल, तोखे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियां थो, पर मूंखे कोन थो लॻे त पोइ इहो कमु तोखां थींदो। ठीकु आहे, वरी बि चईं थो त तोखे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियां थो, पर मूंखे लॻे कोन थो त कोई इहो कमु तोखां थींदो। सीन भाई यार ये तो सफा डायरेक्टर तो है, सफा ये कोटिया को आयला काथो ट्रेनिंग कई थी बा डायरेक्शन जी। ये तो सफा सीन के एडिस ना फिल्म साईं नी में करे वने साईं दा में करे आ सही वजे ये आयो या तो मा ट्रेसी ने साईं या थी या न अया टिकटॉक भी रे ले जलाल या कलाम गोले रखया ने। मां रात खबर जी रात एकड़ो साईं टिकटॉक ठायो ओ शाम जे आयो ते तू तो यार वो जला लगे वो जला लगे ते ततार को जला लगे वो जला लगे असल में साईं के ठेदा साईं के नूरजान बधंदो आ। हां नूरजान हां बयो जलाल साईं कार में वेंदाऊ जाले भी वेंदाऊ न साईं जो जलाल ते मार हूंदो साईं बयो तो हलाए तो मां रखंदो ही ना यार जलाल सा साईं तुझो भला इश्क हो जाते जलाल के तू घणो बुधो न बाबा मां यो साईं जेमल गाड़ी काए हां जिस तरह सीने करे भी हेरे ओरे गाड़ी काए ना तो साईं जी टेप प्ले करना ती हलनो जा नूरजान या जलाल आवाज जाते भी वेंदाऊ तकरीबन सदी सिंध जो दौरो कदाऊ त ये जलाल हुंदो आ ऐं साईं जी जेका सो मोहबत हूंदियूं पर साईं सा जेको तकड़ो हुजे न वो कदे भी साईं जी गाड़ी में न वे जदी कलाक जो पंध हूंदो आ साईं 5 कलाक लाईंदो आ वो इमरजेंसी वारो साईं को पंध वञे न त भी पहुची वेंदो वो साईं चवंदो हले लो गाड़ी में चढ़ा तकड़ा हो हलंदी गाड़ी में साईं हथ मार सके जबरदस्त हां सही माशाल्लाह माशाल्लाह हां गोराम खानो साईं हां क्या है तो क्यों ना करे कर दी कमदार कौन है? सीने में भला भी आया अरे अरे भला तो चवा माफ कर जाए बा मुबारक अली साईं ने खबर थी नालो ते इशारो कयो तो भला गोराम खाना हाणे छा करणु खपे? हिन छोरी त असां हिन छोरी खे त असां पंहिंजी औलाद जीअं पालियोसीं, पर हिन त असांजी इज़त मिटी नहीं मिलाईसीं। क्यों सही गौराम हाणे छा करणु हिन छोरीअ खे त असां पंहिंजी औलाद वांगुरु पालियोसीं, पर हिन छोरीअ असांजी इज़त मिटीअ में मिलाए। साईं हिकिड़ो दफ़ो थोरो वधाए ॾिजे कांटा मथा ॾी तकलीफ़ थियो साईं सोरी बिलावल भी काम है वे था वे कई ना पर्सनल खर्चा आइए साजो डाले मेहरबानी हल बिलावल हल बाबा क्यों गौराम हिन छोरीअ जो छा करणु घुरिजे? छोरीअ खे त असां पंहिंजी औलाद वांगुरु पालियोसीं, पर हिन असांजी इज़त मिटीअ में मिलाए। ठीक है साईं ना बिलावल ना जल्दबाजी न कर, हिन खे प्यार सां सम्झाइणो। जेकॾहिं प्यार जी कोई न सम्झे न कोई छा करणो आहे मां पाण एंड आ न जी हां बस थोड़ो हेल हेड वाजिद कदड़ जी मेहनत ॾिसो क्यों साईं न बिलावल न इन छोरीअ खे प्यार सां सम्झाईंदासीं, जेकॾहिं प्यार सां न सम्झी पोइ हुनजो छा करणो आहे इहो मूं
सोचे छॾियो साईं जा ये कोई गुलाम हाणे छा करणु खपे हमेशह क्यों क्यों मुबारक साईं गौराम हाणे छा करणु घुरिजे छोरीअ खे त असां पंहिंजी औलाद वांगुरु पालियोसीं पर हुन असांजी इज़त खे मिटीअ में मिलाए छॾियो बस न बिलावल न जल्दबाजी न कर हिनखे प्यार सां सम्झाइबो न बिलावल न जल्दबाज़ी न कर हिनखे प्यार सां सम्झाइणो पवंदो जेकॾहिं प्यार सां नथी सम्झे न त पोइ मूं सोचे छॾियो त हुनजो छा करणु ठीक है फिल्म जो नालो छा आहे प्यार जा प्यार जा वेरी ॿार दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं सेट ते फिल्म आहे प्यार जा वेरी जंहिंमें साईं निसार शाह हिकु बहितरीन कैरेक्टर में आहे साईं हा हा बिल्कुलु वाजिद ख़्याल आहे ॿियो ख़ैर कुझु लॻो पई असां हर वीडियो में इहो ई चवंदा आहियूं त जंहिं बि दोस्त खे फिल्म में कमु करिणो आहे ऐं असांजी रिकॉर्डिंग तक़रीबन लारकाणे में थींदी असां सां राब्तो करे असांजो नंबर आहे 0300342859 ऐं यूट्यूब चैनल आहे मुंहिंजो मजू सतार लाल ऐं पेज बि मुंहिंजो इन ई नाले सां आहे मजू सतार लाल जे नाले सां हाणे नफ़रत फिल्म असांजी जेकी आहे इंशाअल्लाह अनकरीब जेका अचण वारी आहे हीअ प्यार जे वेरी जेकी आहे फिल्म ऐं असांजो डायरेक्टर सोभम दीनारी असां सां मौजूदु आहे ऐं इहे सॼी टीम जेको आहे सो हेॾो नदीम नालियो कैमरा अरे तो बाबा हेलो यार अचो बाबा असां को वीडियो आया नदी में भाग अचो रे वाली आया वा हे पुराणो अदाकार पुरानी बोली में साईं आई 2010 में मुझे लुड़ियो हाणे वरी मोटियो फिल्म में हे असांजा दोस्त जेके सभु मौजूद शख्सियतूं सरकार जी वॾी वॾी महिरबानी जो असां हर रिकॉर्डिंग में महिरबानी सां के मिलो अचो तयारी कयो बि सीन जी अचो तयारी कयो बि सीन जी भला जो रड़ियूं जो तव्हां